बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। न कि मुंहिंजो नाव न कि मुंहिंजी ज़ात, सब सूंह तोखे तुंहिंजी ज़ात सफ़ात। आऊं गंदो गुनहगार कहिड़ी कयां वाई वात, मुंहिंजी हीअ ज़ात मिड़ई मालूम तोखे। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं आऊं उमेद बि रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। जेकर ठीकु न आहियो त पोइ अव्हां जे लाइ दुआउनि जो सिलसिलो त वहीं जारी हूंदो आहे। इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला अव्हां खे सिहतयाबी नसीब फरमाईंदो। ऐं जेको बि कमु अव्हां करियो था, जेकर सिहत सालिम आहे, अव्हां ठीकु आहियो त पोइ यकीन मञो त ॻाल्हि वणंदी आहे। तव्हां जेको गोल सेट कयो हूंदो आहे, जेको तव्हांजो विज़न हूंदो आहे, जेको तव्हांजो मिशन हूंदो आहे, उन ताईं आसानी सां रसाई हूंदी आहे। सुहिणे नमूने सां कमु पाण करे सघंदा आहियूं। मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि ऐं हर माण्हू पंहिंजी पंहिंजी फील्ड में मां सम्झां थी जेको एक्सपर्टी रखंदो आहे उहो बहितर तरीक़े सां चाहींदो आहे त आऊं पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾियां पंहिंजी फील्ड में। सो अॼु जो जेको प्रोग्राम आहे उन में सोशल वर्क जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। ख़ासि तौर ते स्पेशल ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जी केयर कीअं हूंदी आहे, कीअं घरनि में ॿार रहनि था, पहिरीं जे टाइम में छा पाण वटि सिस्टम हूंदो हो, इवन व्हील चेयर्स जो बि को एतिरो घणो कॉन्सेप्ट कोन हूंदो हो। ऐं डिफरेंट सेंटर्स में वेंदी आहियां, स्पेशल ॿारनि सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी रहंदी आहे। त जॾहिं आऊं स्टोरीज़ ॿुधंदी आहियां त हिकिड़ो सम हाउ यकीन मञो त ॾुख बि थींदो आहे डेफिनेटली। पर हिमत जोगी ॻाल्हि इहा आहे त कीअं माण्हू हिमत सां सर्वाइव करे थो। मूंखे ईअं बि फील थींदो आहे त किथे न किथे जेको अपाहिज वारो सिस्टम आहे उहो ज़हनियत सां लाॻापियल आहे। अव्हांजो ज़हन अपाहिज हूंदो आहे तॾहिं शायदि उहे शयूं तव्हांखे स्मूथली नज़र कोन ईंदियूं आहिनि। हा, पर वेठल इंसान बि बहितर कमु करे सघे थो, सुठो कमु करे सघे थो जेकॾहिं ज़हन सालिम आहे त सुहिणे नमूने सां तव्हां पंहिंजो कमु करे सघो था, दुनिया में अॻियां वधी सघो था। काफ़ी सारा दुनिया में पाण वटि मिसाल आहिनि, घणा सारा मिसाल गॾोगॾु सक्सेस स्टोरीज़ पाण वटि आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां हिन टाइम में पाण खे इहो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे हिनखे क्लियर करणु खपे। ॿी ॻाल्हि त स्किन जी केयर केतिरी ज़रूरी आहे, केतिरो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे सेट रखो, फिट रखो। सिहत सां गॾु यकीनन इम्पैक्ट पवंदो आहे तव्हांजी पर्सनैलिटी जो। पर्सनैलिटी खे सेट रखणु गॾोगॾु तव्हांजी स्किन जी केयर प्रोग्राम में इन ॻाल्हियुनि खे असां रखंदासीं। अॼु प्रोग्राम लाइव हले पियो ऐं स्क्रीन जनरल नंबर व्यूवर्स हली रहियो आहे। अनाउंस कंदसि 6222102855 डायल कजो, प्रोग्राम में अव्हां शामिल थिजो ऐं फ़ोन कॉल्स रिसीव कंदासीं। को सुवाल हुजे, का ॻाल्हि वंडणु चाहियो त असां अव्हांखे वेलकम चवंदासीं। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान शख़्सियात अॼु मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ आऊं वधां थी ॿुधाईंदी रहां त ज़ारा शेख साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण तमामु बहितरीन ब्यूटिशियन आहिनि, एक्सपर्ट आहिनि पंहिंजी फील्ड में। ज़ारा अव्हांखे आऊं भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह ज़बरदस्त। ज़ारा खोड़ सारी पाण कचहरी कंदासीं ऐं व्यूअर्स उन खां अलावा आऊं ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में सदफ़ रज़ा साहिबा मौजूदु आहिनि ऐं जुस्तजू फाउंडेशन संदन ऑर्गेनाइज़ेशन आहे। पाण ॾाढी सुठे तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पियूं। सो ऑर्गेनाइज़ेशन बेसिकली कीअं हुननि सोचियो त हाणे हिन तरफ़ थोरो राहिब थियणो आहे, कमु करिणो आहे। सोशल एक्टिविस्ट त पाण रहियूं आहिनि। सो सदफ़ रज़ा साहिबा खे आऊं त भलीकार चवंदसि पहिरीं प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी ज़बरदस्त। अच्छा सदफ़, हिकिड़ो त बिज़नेस ॾांहुं लाड़ो ऐं माशाल्लाह सां ऑलरेडी तव्हांजो कमु ॾाढो सुठो आहे। वरी हीअ जेका अव्हांजी जुस्तजू फाउंडेशन आहे, इहो कीअं सोचियो त हाणे इन तरफ़ बि वधिणो आहे? अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी अच्छा ताहिरा, पहिरियां त हिकिड़ो जेतिरा बि कमु कयूं उहे घटि आहिनि। बिल्कुलु। बसि अलाह साईं उहा सलाहियत ॾिनी माशाल्लाह, कारोबार जी लाइन में या बिज़नेस लाइन में माशाल्लाह अलाह साईं मूंखे उहा सलाहियतूं ॾिनियूं त मां उन में बि हिकिड़ो सक्सेस वठी। ऐं जीअं वरी मां वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ असां ठाहियो, उहो बि तव्हांजे प्लेटफॉर्म ते असां हिते अनाउंस करे चुका आहियूं। त माशाल्लाह उन में बि असां वटि 250 मेंबर थी चुका आहिनि। अञा मेंबर्स वधनि पिया। उन में बि माशाल्लाह सुठो असांजो हिकिड़ो कमु हले पियो, उहो कयूं पिया। ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजा जेके हेल्थ इशूज़ हुया, पहिरियां मां हिते कोन डिस्कस कया हुया। मां कैंसर पेशेंट आहियां। त उन जे लाइ जॾहिं मां हॉस्पिटल में मुंहिंजी ट्रीटमेंट हलंदी हुई त उते काफ़ी अहिड़ियूं ख़वातीन हूंदियूं हुयूं जिन खे ट्रीटमेंट जे लाइ पेमेंट कोन हूंदी हुई। ऐं मूं हिकु ॿ अहिड़ा पेशेंट हुया जिन खे पंहिंजी फैमिलीज़ मतिलबु छॾे उते हली वियूं, बिल क्लियर कोन थिया। इहो पोइ इहे शयूं ॾिठियूं। ऐं उन खां अलावा मुंहिंजो बेसिकली बैकग्राउंड आहे खैरपुर नाथन शाह खां। वरी शादी थी उमरकोट में
हाँ उन हिसाब सां जॾहिं ग्राउंड ते असां वेंदा हुआसीं इंटीरियर सिंध में बहिराड़ी में, त उते जेके ग्राउंड ते प्रॉब्लम्स हूंदा मसला हूंदा उहे बि मुंहिंजे माइंड में हलंदा हुया ऐं मुंहिंजी नेचर थोड़ी सेंसिटिव शुरू खां रही आहे। पोइ मूं सोचियो त मां कुझु कयां त पई हेल्प सभिनि जी, पर हिकिड़ो प्रॉपर वे में ऐं हिकिड़ो ऑफिशियली अगरि मां करणु चाहियां थी ऐं करे बि सघां थी त हेतिरो जेका असां एजुकेशन हासिल कई आहे इहो त उनखे मूं जॉब में यूटिलाइज़ न करे सघियमि फैमिली जे करे, रिस्पॉन्सिबिलिटीज़ जे करे। पोइ मूं सोचियो त छो न हिकिड़ी अहिड़ी मां फाउंडेशन ठाहियां जंहिंजे थ्रू, छो जो एतिरो असांजे पूरे पाकिस्तान में पर स्पेशली सिंध में असांजे एॾी ज़रूरत आहे ऐं एतिरा मसला, एतिरा क्राइम, एतिरा ही स्पेशल चाइल्ड जेको ॿारनि जो तव्हां हीअं ॿुधायो, हींअर मुंहिंजो उन ते बि कमु हले पियो, त उन में मां हिकिड़ी अकेली उन सॼी शयुनि खे फेस न पई करे सघां। उन जे करे मां जुस्तजू जे तरफ़ आयमि त मूं हिकिड़ो कैंसर जहिड़े मर्ज़ खे बि मूं सम्झो फाइट कयो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे मुंहिंजी सिहत सही आहे। त उनखे ॾिसी करे मूं सोचियो त कुझु अहिड़ो कमु कयां ऐं ॿियो त मुंहिंजी ट्रीटमेंट बि बिज़ी रहण आहे। जेतिरो मां बिज़ी रहंदमि, जेतिरो मां इग्नोर कंदमि टेंशन खे इन्हनि खे, त ओतिरो मां ऐं बिज़नेस में तव्हांखे ख़बर आहे त हमेशह ई प्रॉफिट कोन्हे, कॾहिं प्रॉफिट आहे कॾहिं लॉस आहे। त इहे शयूं बि बर्दाश्त करण जे लाइ मूंखे अहिड़ी एक्टिविटी में इन्वॉल्व थियणो पियो जंहिंमें मां कुझु करे सघां। त मूं सोचियो छो न मां पंहिंजी, पहिरियां मूं सिंध खां स्टार्ट वरितो आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हींअर मां पूरे पाकिस्तान में कमु कयां पई, हर जगह ते ऑफिसिस आहिनि, आहिस्ता आहिस्ता इंट्रोडक्शन हले पियो। त फर्दर वरी इंशाल्लाह बहितरी जी उम्मीद रखूं था। ऐं एतिरा पैशनेट आहियो तव्हां ऐं एतिरी जुस्तजू कयो पिया हिकिड़ो अहिड़े मुज़िमर सां फाइट करणु ऐं गॾोगॾु वरी पंहिंजे उन टैलेंट खे यूटिलाइज़ करणु, तव्हां जहिड़ा मिसाल असांजी हिन सोसाइटी जे लाइ तमामु घणा ज़रूरी आहिनि। सदफ़ यकीन पुछो, ऑफ कैमरा बि पंहिंजी खोड़ सारी कचहरी थी आहे, पर कॾहिं तव्हां ज़िक्र बि कोन कयो आहे। न त थींदो ईअं आहे, रेयरली माण्हुनि खे कुझु थींदो आहे तॾहिं बि रड़ियूं हूंदियूं आहिनि त मूंखे हीअ आहे, मूंखे हीअ प्रॉब्लम आहे, मूंखे हीअ प्रॉब्लम आहे। पर सदफ़ अॼु ॿुधां पई प्रोग्राम में, यकीन मञो मां चाहींदसि त हर औरत खे, हर न्याणी खे अल्लाह ताला अव्हां जहिड़ी हिम्मत ॾिए ऐं खोड़ सारियूं तव्हां जे लाइ दुआऊं आहिनि। तव्हां इलाही ब्रेव आहियो, इलाही स्ट्रॉन्ग आहियो। वधीक वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे हवाले सां बि पाण ॻाल्हाईंदासीं, बट स्पेशली यस असां ॻाल्हाईंदासीं जुस्तजू फाउंडेशन जे हवाले सां। सो अॻियां बि प्रोग्राम जी तरफ़ थोरो वधूं था। असां वटि ज़ारा शेख साहिबा बि मौजूदु आहिनि। ज़ारा सां कुझु ॾींहं अॻु में ई हिन अङण ते असां प्रोग्राम कयो हुयो ऐं कोशिशि कईसीं त असां कुझु शयूं कवर करे सघूं, बट ज़ारा जेका तव्हांजी फील्ड आहे इहा बि फील्ड तमामु घणी ह्यूज आहे। जेतिरो असां ॻाल्हायूं त अञा कुझु सुवाल क्रिएट थी वेंदा आहिनि। सो यस ज़ारा, स्किन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं असां। स्किन जी केयर केतिरी ज़रूरी आहे, कीअं सम्झो था, कीअं शेयर कंदव ऐं मौसम जे हिसाब सां कुझु तव्हां गॾो गॾु ॿुधाईंदा हलंदा। हींअर एक्चुअली असांजो मौसम जेको आहे उहो मिक्सअप हले पियो। राति जे टाइम ते असांखे थोरी थधि फील थिए पई ऐं ॾींहं जो तमामु घणी गर्मी आहे। त हिन में जेके बि असांजो लेडीज़ आहिनि या प्यारियूं सियूं छोकिरियूं आहिनि त उन्हनि खे पंहिंजे स्किन जो केयर ईअं करणु घुरिजे जो मॉर्निंग में एटलीस्ट हो स्किन केयर्स कनि, क्रीम्स यूज़ कनि। अगरि क्रीम नथियूं यूज़ कनि त होम रेमेडीज़ जो असां पहिरीं बि डिस्कस करे चुका आहियूं पहिरियनि प्रोग्राम्स में, त स्किन केयर जेको जेतिरो होम रेमेडीज़ करे सघनि थियूं, क्रीम्स सां उन्हनि जो एतिरो बेनिफिट न हूंदो आहे स्किन जे लाइ न। ऐं ॿी स्किन जी लिहाज़ खां जीअं अदी जी मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी त कैंसर हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे जेको मुंहिंजे ख़्याल में फैलिजे नथो, बट तव्हां इन जो एतिरो स्ट्रॉन्गली उनखे फेस कयो था। ऐं असां वटि बि असांजे सलोन्स ते जेके असांजा क्लाइंट्स ईंदा आहिनि उन्हनि खे बि ऑफकोर्स हिकिड़ी डिज़ीज़ आहे, बीमारी आहे, त उन सां फाइट करण लाइ जेसि ताईं असां पाण इंटरनली स्ट्रॉन्ग न हूंदासीं त असां उन सां फाइट नथा करे सघूं। ऑफकोर्स दे आर कमिंग टू अस फॉर सर्विसिस एज़ वेल। हाणे असां स्किन जे लिहाज़ खां ईअं बि ॻाल्हाईंदुसि त जीअं अदी जो टॉपिक आहे थोरो उन ते मां डिस्कस कंदसि त असां वटि जॾहिं अहिड़ी क़िस्म जा या कंहिं बि स्किन जी डिज़ीज़ वारा क्लाइंट्स अचनि था त उन्हनि जो खे असां कीअं प्रोटेक्ट कयूं, असां उन्हनि खे कीअं कवरअप कयूं। मोस्टली ईअं थींदो आहे त असां हाइजीन जो जेको हिसाबु किताबु आहे उहो विसरी वेंदा आहियूं। मोस्टली सैलून्स ते डिफरेंट काइंड ऑफ सैलून्स ते इहो बि थींदो आहे त असां इहो केयर कोन कंदा आहियूं त असां वटि जेको
क्लाइंट अचे पियो त असां उनखे कहिड़े टाइप जा प्रोटेक्शन्स ॾियूं पिया। फॉर एग्ज़ाम्पल असां यूज़्ड वैक्स हले थी, जीअं असां फेस वैक्सिंग करायूं था, बॉडी वैक्सिंग या त उन ते रीयूज़िंग जेका हले पई उहा इलाही यू कैन से इलाही बिगाड़ण वारी आहे। छो जो असां हिकिड़े माण्हूअ जी डिज़ीज़ जेका आहे ॿिए माण्हुनि ताईं मुंतकिल करण में सैलून्स जो वॾो हथु आहे। मतलब ही असांजा ड्रॉबैक्स आहिनि, बट अगरि असां केयरफुली इन शइ ॾांहुं बि वञूं त या स्पंजिस वग़ैरह आहिनि, क्रीम्स आहिनि, हैंड सैनिटाइज़र से असां यूज़ नथा कयूं सैलून्स ते, त हिननि सां असांजे स्किन्स जा जेके डिज़ीज़ आहिनि, कहिड़ियूं बि प्रॉब्लम्स आहिनि, उहे हिकिड़े माण्हू ताईं ॿिए माण्हू ताईं पहुचण में देरि न कंदियूं आहिनि। सो इहो बि केयर आहे त इफ समवन जेको माण्हू वञे पियो कंहिं सैलून ते त बी केयरफुल फुल ऑफ इट के आया तव्हांजे मथां जेका शइ यूज़ थिए पई या जेको बंदो बीठो आहे कमु करण जे लाइ, आया हू सैनिटाइज़ आहे, हू तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां उहे शयूं ॾिए पियो या न। सो इन शइ जो ख़्यालु करणु। बाक़ी केयर मुंहिंजे ख़्याल में जेतिरी अॼुकल्ह जी लेडीज़ पंहिंजे लाइ कॉन्शियस आहिनि, तमामु घटि हाणे मतिलबु ॾिठो वियो आहे। छो जो असां गूगल ते हीअं सर्च कयूं था, असांखे डिफरेंट काइंड ऑफ शयूं खुली थियूं अचनि, पर उन जो बि असांखे ख़्यालु करणु घुरिजे त असांखे कहिड़ियूं शयूं पॉज़िटिव आहिनि असां उहे चूज़ कयूं ऐं उहे शयूं यूज़ करियूं, कहिड़ियूं शयूं नेगेटिव आहिनि। छो जो मोस्टली असांखे का को बि प्रोडक्ट केरु ॿुधाए थो या का बि इंग्रीडियंट्स असां किथां पढ़ूं था त उन जो असांखे पॉज़िटिव ऐं नेगेटिव शयुनि जी का ख़बर कोन हूंदी आहे। त पॉज़िटिव कोशिशि कजे त अगरि उहा शइ सेवरल टाइम्स रिपीट कई वई आहे त उन खे तव्हां यूज़ कयो स्किन में। ॿी शइ त तव्हांजी स्किन वरी बि इहो ई चवंदसि त पाणी इनटेक हुजे, पर डिहाइड्रेशन असांजी स्किन में हींअर घणी थिए पई, जंहिंजे करे असांजी स्किन में ही एक्नी ऐं स्पॉट्स एंड डिफरेंट डिफरेंट जेके बि स्किन जा मसला हलनि पिया, सिर्फ़ु इन जे करे हलनि पिया जो असांजी स्किन खे उहा ऑक्सीजन, उहो विटामिन्स, उहा प्रोटीन्स नथियूं मिलनि, जेके असांखे खाइण सां मतिलबु फ्रूट्स असां वेजिटेबल्स वठूं, मतिलबु ग्रीन जेके बि शयूं आहिनि उहे असां खाऊं, फ्रूट्स आहिनि उन्हनि खे असां खाऊं, उन्हनि सां बि असांजी स्किन तमामु घणी रिपेयर थिए थी, ख़ूबसूरत थिए थी ऐं फ्रेश थिए थी। बिल्कुलु 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 सही चओ पिया। हिकिड़ी शइ आऊं क्लियर कंदी हलां प्रोग्राम में त द वे यू कम्युनिकेट, जॾहिं तव्हां जेतिरा बि ख़ूबसूरत हुजो, तव्हांजी पर्सनैलिटी जेतिरी बि ख़ूबसूरत हुजे, पर इन द एंड चयो वियो आहे, इहो वॾड़नि जो कॉल आहे त जॾहिं तव्हां कंहिंजे आॾो वेहंदव त तव्हांजी ख़ूबसूरती ऐं तव्हांजो लुक उहा हिकिड़ी साइड, पर तव्हां जेको ॻाल्हायो था उन शइ खे काउंट कयो वेंदो। त नॉलेज ऐं एजुकेशन उहा तव्हांजी प्रायोरिटी हुअणु खपे। अॼुकल्ह जे दौर में ठीकु आहे ज़ारा, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया त ॾाढो कॉन्शियस हूंदियूं आहिनि छोकिरियूं, लेडीज़, त असांखे ख़ूबसूरत ॾिसणो आहे, पर मां सम्झां थी त तव्हांजे अंदरि जी ख़ूबसूरती दैट थिंग मैटर्स अलॉट, उहा शइ वधीक असरअंदाज़ रहंदी मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजे फ्यूचर में बि, ऐं ईंदड़ जेको तव्हांजो वक़्तु आहे, जेको तव्हांजो फ्यूचर आहे, उन में इन्हनि शयुनि खे वधीक तव्हां जेकॾहिं प्रायोरिटी ॾींदव त उहे शयूं वधीक फ़ाइदो ॾींदियूं। बाक़ी हा, चयो वञे थो त सिहत अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे, सिहत जो अव्हां खां पुछाणो थींदो, त उन सां गॾो गॾु पंहिंजी केयर तमामु घणी ज़रूरी आहे। मुंहिंजे ख़्याल सां इहो हक़ु आहे तव्हांजो त तव्हां पंहिंजो पाण खे सुठो रखो, तव्हां पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत रखो। सुबुह जॾहिं तव्हां उथो था ऐं तव्हां आईने में ॾिसो था त तव्हांजो हक़ु आहे त तव्हां पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत करे पंहिंजो पाण खे ॾिसी ख़ुशि थियो, ऐं उन खां पोइ जेके तव्हांजा कमकार आहिनि उनखे बि बहितर तरीक़े सां वठी हलो। सो यस, स्किन केयर जे लाइ बहितर इहो बि आहे त तव्हां सुबुह जे टाइम ते नेरनि अव्हांजी सुठी हुअणु खपे, तव्हांजो खाधो पीतो सुठो हुअणु खपे, पाणी अव्हांखे वधि खां वधि पीअणु खपे, ऐं इम्यून सिस्टम, यस इम्यून सिस्टम जॾहिं ख़राबु थिए थो त पोइ तव्हांखे वधीक बीमारियूं जल्दी सां जकड़नि थियूं, त उन जे लाइ बहितर आहे त तव्हां पाणी घणो पियो, तव्हां सुठो खाओ पियो। ॿी ॻाल्हि त ज़ारा असां वटि जेको सभ खां वॾो मसइलो आहे फास्ट फूड, या फास्ट फूड ते बि अॼु मूंखे थोरो कुझु ॻाल्हाइणो हो, छो जो असांजे ॿार या ॿारनि जे पोयां वरी असां निकिरी था वञूं। फास्ट असल में इहे शयूं असांजे लाइ सम्झो ज़हर आहिनि, छो जो असांखे इंटरनली इहे बिल्कुलु पोइते करे छॾनि थियूं।
त फास्ट फूड असां पंहिंजी लाइफ में तमामु घणो इन त करे छॾियो आहे, बट असांजी एकनी जीअं यंग जनरेशन खे जेका एकनी हींअर ज़्यादातर निकिरे पई आहे, उहो तमामु घणो परेशान आहिनि त यार असांखे ही निशान कोन था रहनि, त अॼु कुझु टोटका उन्हनि जे लाइ बि आउं ज़रूरु ॾींदसि। ऐं असांजे व्यूअर्स खे इहो बि चऊं था त मॉर्निंग में अगरि असांजूं लेडीज़ उथियूं आहिनि निंडनि मां ऐं असांजे प्रोग्राम खे इंजॉय कनि पियूं, त उहे असांखे कॉल करे सघनि थियूं, भले कनि, ऐं असां बिल्कुलु जवाबु ॾींदासीं, उन्हनि खे कुझु टोटका ॿुधाईंदासीं त उहो घर में पंहिंजो कीअं केयर कनि स्किन जो। सो वरी अचूं था पंहिंजे हुन टॉपिक ते, त जेके असां फास्ट फूड खाऊं था उहो असांखे इंटरनली बि बीमार करे थो ऐं असांजी स्किन बि उन सां तमामु घणी इफेक्टेबल थिए थी, त उन जो केयर बि असांखे इहो ई करिणो आहे त असांखे सुठे तरीक़े सां पंहिंजे फेस खे ॾींहं में एटलीस्ट 5 टाइम्स वॉश करणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सभिनी खे ख़बर बि आहे त सुन्नत आहे, असां जॾहिं नमाज़ पढ़ूं था त 5 भेरा त असां हूअं बि पंहिंजे फेस खे वुज़ू जे सूरत में साफ़ कयूं था, त वुज़ू अलाह से इन करे असांखे इहा लाइफ में या असां नमाज़ पढ़ूं था उन सां बि असांजी स्किन तमामु घणी ख़ूबसूरत थिए थी। ही असांजो हिकिड़ो वार्मअप थी थो वञे, एक्सरसाइज थी वञे, सो इहो बि ज़रूरी आहे। असांजी स्किन जी केयर सां गॾोगॾु असांखे नमाज़ बि बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु बहितर ॻाल्हि कई आहे। व्यूअर्स असां वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु साही जो थी वियो आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी, अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अॼु जो टॉपिक बि इलाही इंट्रस्टिंग आहे ऐं यकीनन यूज़फुल बि आहे। हमेशह सुबुह मेहरान जे प्रोग्राम जी हिन अंगण जी इहा ख़ासियत रहंदी आहे, इहा ख़ूबी रहंदी आहे त असां प्रायोरिटी ॾींदा आहियूं यूज़फुल टॉपिक्स खे, पोइ एजुकेशन जे हवाले सां हुजे या एज़ एन अवेयरनेस सेशन हुजे, यकीनन कोशिशि हूंदी आहे त उहे शयूं असां अव्हां ताईं पहुचायूं जेके अव्हां जे लाइ काराइतियूं हुजनि। ॻाल्हियूं काफ़ी सारियूं ऐं उन खां पोइ जेका ॻाल्हि अमल जी ईंदी आहे उते ज़रूरु कान का कोताही पाण सभिनीनि खां थियो वञे, पर जॾहिं केयर जी ॻाल्हि अचे थी, जॾहिं पंहिंजी ॻाल्हि अचे थी, पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि अचे थी, चयो वञे थो तव्हां जेकर पंहिंजो पाण सां मुहबत कोन था कयो त पोइ अव्हां ॿिए कंहिंजी केयर बि कोन था करे सघो। ओहिड़े तरीक़े सां अव्हां जेकर पंहिंजी केयर नथा करे सघो त पोइ तव्हां कॉन्फिडेंटली इहो बि नथा चई सघो तव्हां ॿियनि जी केयर कंदा आहियो, ॿियनि सां मुहबत कंदा आहियो, ॿियनि सां प्यारु कंदा आहियो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। असां वटि ज़ारा शेख साहिबा मौजूदु आहिनि ऐं पाण ब्यूटी एक्सपर्ट आहिनि, पाण हिकिड़ो सुठो सैलून हलाइनि पियूं ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजी फील्ड में ॾाढो शानदार कमु करे रहियूं आहिनि। ऐं सदफ़ रज़ा साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, जो सजू फाउंडेशन जूं CEO आहिनि। ऐं अव्हां खां सदफ़ इहो पुछणु चाहींदसि त असां वटि जेके औरतूं घर खां सुबुह जे टाइम निकिरनि थियूं, जेके पाण चवंदा आहियूं त न वर्किंग वूमेन, उन्हनि जे लाइ छा तव्हांजे तरफ़ खां का राय हूंदी त पंहिंजी भला केयर करणु कीअं खपे? ऐं सदफ़ मां सम्झां थी न छे कि हाणे तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां सम्झी चुकियो हूंदव त पंहिंजी केयर इंतिहाई ज़रूरी आहे। जी पहिरियां त जेके हींअर जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे उन में जेके हाउस वाइफ आहिनि ऐं वर्किंग वूमन आहिनि, उन्हनि में जेको आहे न हिकिड़ो कॉम्पिटिशन आहे, हिकिड़ो माना सम्झो त जेका वर्किंग वूमन आहे उहा सम्झो त काफ़ी फेज़िस खे फेस करे पई, उनमें उहो घर खे बि ॾिसे पई, ॿारनि खे बि ॾिसे पई ऐं उनखे पंहिंजी फैमिली खे बि फेस करिणो आहे, जेके रिलेटिव्स आहिनि उन्हनि खे बि ॾिसणो आहे, ऑफिस वर्क बि ॾिसणो आहे, माना इलाही उहो सम्झो त हिकिड़ो हाउस वाइफ वरी चवंदियूं आहिनि त जेके वर्किंग वूमन आहिनि उन्हनि खे कहिड़ो कमु आहे, हू त बसि उन्हनि खे कहिड़ी परवाह आहे, हू त पर मां चवां थी जेका वर्किंग वूमन जेका अॼुकल्ह जे हिन दौर में जेका उन्हनि जी लाइफ टफ आहे, जहिड़े तरीक़े सां हू फेस कनि पियूं, त उनमें मां उन्हनि खे इहो ई चवंदमि त पहिरियां त सभ खां पहिरियां तव्हांजो विल पावर जेको आहे उहो हुजणु खपे। ऐं विल पावर सां बिल्कुलु बिल्कुलु त तव्हांजो अगरि विल पावर आहे ऐं तव्हां सम्झी सघो था त तव्हां हिकिड़ी शइ खे फेस करे सघो था, छो जो घर खां निकिरणु जेको आहे ॾाढो मुश्किल आहे अहिड़े दौर में, ऐं एतिरा प्रॉब्लम्स आहिनि, एतिरियूं शयूं आहिनि जंहिंखे हिकिड़ी औरत फेस थी करे। घर खां निकिरणु, असांजो मुआशिरो, असांजा जेके मर्द हज़रात आहिनि स्पेशली उन्हनि खे असांखे फेस करिणो आहे, त जेसि ताईं असांजो विल पावर आहे ऐं असां पाण खे मज़बूत करे
पाण खे हिकिड़ो असां सुठे तरीक़े सां ॿाहिरि न निकिरंदासीं तेसि ताईं असां ॿाहिरी दुनिया खे फेस नथा करे सघूं। ऐं विल पावर जे लाइ जेको अदीज़ारा बि ॿुधायो असांखे पंहिंजी डाइट जो ख़्यालु करणु खपे। ऐं सभ खां पहिरियां चवणु ॾाढो आसान आहे त भई स्ट्रेस न खणो, टेंशन न खणो, पर जेसि ताईं तव्हांजा स्ट्रेस फ्री आहियो ऐं तव्हांखे को टेंशन कोन्हे, टेंशन त जेसि ताईं लाइफ में कोन्हनि मां सम्झां थी उहा लाइफ ई न आहे। जेसि ताईं तव्हांजी ज़िंदगी में हाणे मूंखे जीअं कैंसर डायग्नोस थियो, जीअं तव्हां ॿुधायो त मां पहिरियां कॾहिं ज़िक्र न कयो, या जॾहिं मां हिते तव्हांजे काफ़ी हिकु ॿ इवेंट्स में जॾहिं हिते तव्हांजा थिया आहिनि उन में मां आई आहियां, या तव्हांजे हिन में शो में आई आहियां, तॾहिं बि शायदि मां ट्रीटमेंट वठी ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं ते हिते आई हूंदसि। पर हिते जेको मां ईंदी हुअसि या हिकिड़ो इंसानु, छो जो जॾहिं मूंखे कीमोथेरेपी लॻंदो हो त 65 मेडिसन जेके आहिनि उहे गॾु, छो जो मां रिसर्च कंदी हुअमि त कैंसर छा आहे। पहिरियां त मूंखे शौक़ु इलाही लॻो, 2-2.5 महीना त मूंखे पाण होश न हुयो त मां किथे आहियां, छो जो कैंसर ॿुधी माण्हू ख़तम थो थी वञे। पर पोइ जॾहिं मां हिननि जी डीप में वेंदी वियमि त मूंखे कीमोथेरेपी जी जेके मेडिसन हुयूं, माना हिकिड़ो केयर जो थी तव्हां ॿुधायां, उनमें कुझु मेडिसन अहिड़ियूं हुयूं जेके स्किन केयर हुयूं, त मूं चयो ही त वाइटनिंग जो आहिनि, ही त हीअ आहिनि, उन्हनि चयो इहे बि हिन में मिक्स थियूं थियनि। माना हिकिड़ो मिक्सचर ऑफ मेडिसन जेको आहे उहो तव्हांजे अंदरि वञे। ऐं उन खां पोइ वरी डॉक्टर त मूंखे फील न कराईंदा, पर हाणे मां सोचींदी आहियां त मां इहो कीअं फेस कयो, त माना इहो विल पावर हुयो मुंहिंजो त हेॾियूं माना 65 इंजेक्शन्स तव्हांखे एट अ टाइम लॻनि पियूं, ऐं उन खां पोइ तव्हां पूरो ॾींहुं तव्हां अनकॉन्शियस आहियो। त जेतिरियूं बि असांजूं ख़वातीन आहिनि जेके घर में आहिनि उन्हनि खे पहिरियां त हिमत करणु खपे, ख़ुशि रहणु खपे। उहे ख़ुशि हूंदियूं उन्हनि जा ॿार ख़ुशि हूंदा, उहे ख़ुशि हूंदा पंहिंजी फैमिली खे हलाए सघंदा, पंहिंजी डाइट जो ख़्यालु कनि, ख़ुशि रहनि, टेंशन ख़तमु कनि। टेंशन ख़तमु करण जे लाइ बि अच्छा मां इहो पई चवां, ॻाल्हियूं मिक्स पियूं थियनि, कैंसर जो मां इहो पई चवां, जॾहिं मूंखे कैंसर थी त मूंखे इलाही माण्हुनि, कुझु माण्हुनि ईअं बि चयो त भई मूं त पंहिंजे तरफ़ां नमाज़ खे अॼु बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह कायम रखियो आहे, नमाज़ आहे, क़ुरान आहे, अल्लाह जी ज़ात साईं मुंहिंजो मौजो थियो। पर मूंखे कुझु माण्हू नेगेटिविटी एतिरी असांजे इर्द गिर्द आहे, या नेगेटिव वाइब्स एतिरा आहिनि। मूंखे कुझु माण्हुनि चयो तूं अल्लाह खां माफ़ी वठि, तूं तौबह कर, तोखे कैंसर थी आहे। त मूं माना यकीन कयो त ताहिरा उन वक़्तु जेके मुंहिंजी फीलिंग्स हुयूं न, ऐं मूं अलाए कीअं बर्दाश्त कयो, ऐं मूं उन वक़्तु इहो ई चयो, ऐं मूं दिलि में चयो थी सघे थो मूंखां को गुनाह थियो आहे जेको मां एॾो अज़ियतुनि में आहियां, तकलीफ़ में आहियां, पर मूंखे हाणे ख़बर पवे थी त अल्लाह साईं मूंखे कैंसर छो ॾिनो, मूंखे छाजे लाइ ॾिनो, ऐं मूंखे छो चूज़ कयो। छो जो उनजे माना हिन 2 इयर्स में जेतिरो माना मां कमु कयो आहे, या जेतिरो मां अल्लाह जे तरफ़ां जेतिरियूं मूंखे नेमतूं मिलियूं आहिनि न, माना मां उहे ॿुधाए कोन थी सघां त अल्लाह केतिरो महिरबान आहे। ऐं हिकिड़ी औरत खे अल्लाह ते भरोसो करणु खपे, पाण खे ख़ुशि रहणु खपे। नमाज़ क़ुरान जेको आहे असां अक्सर जेके वर्किंग वूमन आहियूं असां मिस करे छॾींदा आहियूं त भई कमु आहे, असां पोइ ॾिसूं था, कज़ा करे पढ़ूं था। त मां सभिनीनि खे इहो ई अॼु चवंदमि त हिकिड़ी पंहिंजी नमाज़ क़ाइमु कयो, उन सां तव्हांजा स्ट्रेस टेंशन तव्हांजा ख़तमु थी वेंदा। उन खां पोइ तव्हां पंहिंजी डाइट जो ख़्यालु कयो त जीअं तव्हांजी हेल्थ सुठी हुजे। छो जो मुंहिंजो बि कैंसर लेक ऑफ न्यूट्रिशन ई थियो हुयो, त भई तव्हांखे न को मुंहिंजी फैमिली हिस्ट्री हुई, न कुझु हुयो, कुझु मुंहिंजो स्ट्रेस हुयो, कुझु मुंहिंजी डाइट सही न हुई। त हाणे मूंखे ख़बर पई आहे त डाइट इंसान जे लाइ केतिरी ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सदफ, तव्हां बिल्कुलु सही चओ पियूं। ॿी ॻाल्हि त ॾिसो न, 3 शयूं खां तव्हां डिनाए नथा करे सघो, तव्हांजी फिज़िकल अपीयरेंस, तव्हांजो मेंटल स्टेट ऐं स्पिरिचुअलिटी। मुंहिंजे ख़्याल सां त नमाज़ क़ाइमु करणु बेशक असांजे मथां फ़र्ज़ु आहे, पर हर रिलीजियस जे हिसाब सां तव्हां जंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखो था, उन मज़हब जे आधार जेके बि तव्हां जूं एक्टिविटीज़ आहिनि जेके तव्हांखे सुकून पहुचाइनि थियूं दिली तरह, स्पिरिचुअलिटी ज़रूरी आहे इंसान जे लाइ। दिली तरह तव्हांखे जेका शइ सुकून पहुचाए थी उनजे तरफ़ तव्हांजो रुझान हुअणु खपे। पंहिंजो पाण खे सेट करणु ज़रूरी इन जे लाइ आहे त तव्हांखे सर्वाइव करिणो आहे पंहिंजनि जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ, ऐं मेंटली सेट रहणु इन जे लाइ ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां मेंटली सेट हूंदा तॾहिं ई तव्हां पूरे तरीक़े सां हर शइ खे ध्यान सां ऐं गौर फ़िक्र सां
कमु करे सघंदो ऐं सुहिणे तरीक़े सां हर शइ खे पंहिंजे उन एंडिंग पॉइंट ताईं पहुचाए सघंदो। ज़ारा मेंटली सेट रहणु केतिरो ज़रूरी आहे? मुंहिंजे ख़्याल सां स्टिल असांजी सोसाइटी में असांजी उहा सोसाइटी आहे अनफॉर्चुनेटली उन पेट्रियोटिक सोसाइटी में पाण रहूं था जिते पाण कंहिं फिज़िशियन ॾे वञणु त ईज़ी सम्झंदा आहियूं, बट साइकोलॉजिस्ट जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त उते असांखे घणो कुझु ॿुधणो पवंदो आहे। जी जी तव्हां डॉक्टर वटि कीअं था वञो? पागल थी विया आहियो। हा, चरियनि जे डॉक्टर ॾे तव्हां छो था वञो? अच्छा, मूं वटि बि काफ़ी अहिड़ी लेडीज़ ईंदियूं आहिनि जेके साइकोलॉजिकल ऐं फील कंदी आहे त यार हिननि सां को प्रॉब्लम हूंदो। ॾिसो न, स्किन सां गॾोगॾु असां कस्टमर्स खे या असां लेडीज़ सां एतिरो कनेक्ट हूंदा आहियूं जो असां उन्हनि जी हर फीलिंग खे फील कंदा आहियूं। ऐं मोस्टली तव्हांखे ख़बर आहे लेडीज़ जेके हूंदियूं आहिनि, अच्छा जेंट्स खे खोलणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, बट लेडीज़ खे आराम सां तव्हां खोले सघो था। तव्हां उन्हनि खां को बि क्वेश्चन कयो त उहे वीचारियूं पंहिंजा प्रॉब्लम मिंट में ॿुधाए वठंदियूं आहिनि। त असल में हींअर कुझु ॾींहं पहिरीं बि मूं वटि हिकिड़ी लेडी आई हुई त हुनखे मूं इहो ई चयो त यू हैव टू विजिट साइकोलॉजिस्ट। त हू मूंखे चए पई न न आउं तव्हां वटि ईंदसि ऐं तव्हां खां इहे शयूं पुछंदसि। मूं चयो यार आउं तव्हांखे जंहिं तरीक़े सां गाइड कंदसि न हुन खां वधीक हू तव्हांखे ट्रीट कंदी कि लेडी डॉक्टर वटि वञो ऐं तव्हां हुन सां इहे सभु पंहिंजो घर जा जेके मैटर्स आहिनि या को प्रॉब्लम आहे तव्हांखे ऐं इन सां डिस्टर्ब थियो पिया तव्हां रो पिया, हिन सां तव्हांजी स्किन बि ख़राबु थिए थी, तव्हांजो इंटरनल बि ख़राबु थिए थो, तव्हांजा ॿार अफेक्ट थियनि पिया, तव्हांजो पूरो घर डिस्टर्ब लॻो पियो आहे, व्हाई डोंट यू गो? त सेम उहा ई शइ त मूं पंहिंजे हस्बैंड खे इहा शइ चई त ही वॉज लाफिंग ऑन मी कि चरी आई छा पई चई, ठीकु त हली पई हीअं त मतिलबु मेंटली ॾिसो हिकिड़ो बंदो जेको आहे उहो न पियो सम्झी सघे त मूंसां कहिड़ो प्रॉब्लम आहे। त ऑफकोर्स माण्हू खे वञणु घुरिजे ऐं विज़िट करण सां कुझु कोन थींदो आहे, पर उन्हनि जे जेके मेल आहिनि उन्हनि खे बि इहा शइ सम्झणु घुरिजे त हिकिड़ी बंदी डिफरेंट सिचुएशन्स ते हू हाइपर थी वञे या कुझु अहिड़ी शयूं क्रिएट करे या ओवर रिएक्ट करे थी या अहिड़ी शयूं क्रिएट करे थी जंहिंसां घर डिस्टर्ब थिए थो, ॿार डिस्टर्ब थियनि था ऐं उहो बंदो पाण डिस्टर्ब थिए थो। त मुंहिंजे ख़्याल में ज़रूरी आहे त असां कंहिंसां इहे शयूं डिस्कस करे वठूं जिन सां असांखे को बेनिफिट मिले। तव्हां सही पिया चओ ज़ारा, इहो बि त आहे न पाण वटि ग्लैमरस वर्ल्ड दिमाग़ ते छाइजी वियो आहे। ॿियनि जूं 4 एक्टिविटीज़ ॾिसंदा आहियूं औरतूं घर में चवंदियूं आहिनि असां वटि बुआ शइ हुजे तिरीअ ते असांखे ब्रश त खपे थो, घर ॾिसो जी 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 ज़ारा पाण कंटिन्यू कयूं था। नंढड़ी साही आहे, ब्रेक जी तरफ़ असां वधंदासीं। अवां चांहि मां बि महसूस थियो व्यूअर्स नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवंदसि अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं हमेशह का न का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे जेका दिलि वटां हूंदी आहे। हमेशह कोशिशि कंदा आहियूं त ॻाल्हि उहा हुजे जेका अव्हां जी हुजे। ऐं मां हिकिड़ो मिसाल बि ॾींदी आहियां, जॾहिं तव्हां वेठा आहियो पंहिंजे कम सां ऐं ॻाल्हि तव्हांजी थिए पई, तव्हांजो नालो जे करे घर में अव्हां रियरली ॿुधी वरितो आहे त पोइ तव्हां हुन कम खे छॾे ॿुधंदो हाणे मुंहिंजे लाइ कहिड़ी ॻाल्हि बि थिए, सो असां अव्हां सां अव्हां जी ॻाल्हि करियूं पिया। ज़रूरी आहे त पंहिंजे ज़हन खे माण्हू घणो न थकाए। साइकेट्रिस्ट एग्ज़ाम्पल ॾींदा आहिनि त इहा बेपाड़ी वल आहे, इहा जॾहिं तव्हांजे ज़हननि ते चढ़ी वेंदी त पोइ तव्हांजो दिमाग़ मफ़लूज थी वेंदो। तव्हां हुजूम में हूंदे बि अकेला हूंदव ऐं अकेला हूंदे जॾहिं तव्हांखे महसूसु थींदो त आऊं अकेली आहियां या आऊं अकेलो आहियां त पोइ उन वक़्तु तव्हां कोशिशि कंदव ऐं अव्हां चाहींदव, अव्हां रड़ियूं कंदव त मूंसां को माण्हू वेठल हुजे जंहिंसां मां ॻाल्हाए सघां। चयो वेंदो आहे त पथर जे अॻियां बि तव्हां जॾहिं कुझु ॻाल्हाईंदव त दिलि जो बोझ हल्को थींदो। सो जेका ॻाल्हि आहे सम्झो था त हीअ ॻाल्हि आऊं घर में करे सघां थी, घर में करे सघां थो कंहिं दोस्त सां ऐं कंहिं डॉक्टर सां, त बहितर आहे त तव्हां वञो पंहिंजे मसइले खे शेयर कयो ऐं कोशिशि कयो त पंहिंजे ज़हन तां हुन बोझ खे हटायो, तॾहिं ई बहितर खां बहितर तव्हां कमु का बि फील्ड आहे हुन में तव्हां करे सघो था। ज़ारा पाण इन ई हवाले सां ॻाल्हायो पिए त औरत जेकर घर जे मुंझारनि में उहा डिस्टर्ब थी वञे थी त पोइ मुंहिंजे ख़्याल सां त इन ॻाल्हि ते तव्हांजो बि यकीन आहे उहा बहितर तरीक़े सां को बि कमु नथी करे सघे, इवन उहा पंहिंजी फैमिली खे बि सुठे तरीक़े सां नथी संभाले सघे। हा 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 काफ़ी लेडीज़ असां वटि ईंदियूं आहिनि त उहे इहो ई चवंदियूं आहिनि त
टाइम कोन थो मिले बाबा टाइम कढणो पवंदो आहे तव्हांखे टाइम कीअं मिलंदो तव्हांखे कढणो पवंदो मानी खाइण जे लाइ बि टाइम कढणो पवे थो जी समटाइम्स सॼो ॾींहुं मानी खाइण बि विसरी वेंदा आहिनि त यार असांजा नंढड़ा ॿार उनखे बाबा ॿार सभिनी वटि हूंदा आहिनि तव्हांखे पंहिंजो केयर करणो पवंदो अदरवाइज़ केरु तव्हां सां ॻाल्हाइणो पसंदि कोन कंदो तव्हांजो आउटर लुक ॾिसो इनर लुक त ठीकु आहे ख़ूबसूरत हुजणु घुरिजे जेसि ताईं इनर लुक ताईं असां पहुचंदासीं उहो जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं देन पर पहिरीं त असांजी अपीयरेंस आहे असांजो चहिरो उहो ई सुठो न हूंदो त अॻिलो तव्हांजे घर जो फर्द ई तव्हां सां ॻाल्हाइणु पसंदि कोन कंदो सही सुठो सुठो एग्जाम्पल आहे कंहिंखे मोटिवेट करण जे लाइ बिल्कुलु ऐं नाश्तो तमामु घणो ज़रूरी आहे जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त मॉर्निंग जो नाश्तो ज़रूरी आहे जेको असां स्किप करे छॾियो आहे पंहिंजी लाइफ मां ॿार असांजा न डेली असांखे ही शइ नाहे खाइणी ही नाहे करणी वरी सेम असांखे पिज़्ज़ा वठी ॾिजो स्कूल उहो खणी वेंदा मोस्टली मुंहिंजा ॿार बि इहो ई कंदा आहिनि ऐं असां वेंदा आहियूं ऐं सुबुह जो जॾहिं हस्बैंड उन्हनि खे स्कूल ड्रॉप करणु वेंदो पियो आहे त इहो ई पिज़्ज़ा जी शॉप्स ते चढ़ंदा आहियूं ॿारनि खे वठी ॾींदा आहियूं देन हू नंढड़ा ॿार वेंदा आहिनि अदरवाइज़ मुंहिंजी सफ़ा नंढी बेबी त रोइणी शुरू करे छॾींदी आहे त न यार मूंखे ॿियो कुझु न खपे अंडो न खपे मूंखे ब्रेड न खपे सो असांखे जेके असां हेल्दी फूड्स खाईंदा हुआसीं घर में असांखे पंहिंजो मदर पचाए ॾींदियूं हुयूं मानी पचाए ॾींदियूं हुयूं अंडा मिलंदा हुआ शौक़ सां खाई ॾींदा हुआसीं ऐं डेली इहा रूटीन हूंदी हुई ऐं असां ख़ुशी सां हिकिड़ो एपल ज़रूरु मिलंदो हो बैग में त इहो खाइणो आहे त एपल जी बि जेका ख़ासियत है उहा बि असांजी बॉडी ऐं इहो तव्हां ॿारनि खे चओ त उहे वरी खिलनि था जी 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 बिल्कुलु मुंहिंजा ॿार त खिलंदा मां चवंदी आहियां मां उहो टेस्ट मिस पई कयां तव्हां माना खाओ तव्हांखे वॾा थी यादि ईंदो मम्मा तव्हां कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो सही 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 ॿार माना मदर्स खे आउटडेटेड कयो वेठा आहिनि ऐं हू ॾाढो अपडेटेड आहिनि पंहिंजे तरफ़ खां असां एतिरा ई हुआसीं असांजा पेरेंट्स हाणे हिननि खे कंहिं शइ जो टेक्नोलॉजी ख़ैर पर असांखे पंहिंजे ॿारनि खे हिननि शयुनि ॾांहुं मुतवजा करणो पवंदो छो जो तॾहिं ई असांजो ॿार एक्टिव रही सघो थो अगरि असां सम्झूं पिया त असांजो ॿार टिकटॉक ते आहे त एक्टिव आहे असांजो ॿार एक्टिविटी इहा न आहे हू मेंटली एक्टिव न आहे त हुनखे एक्टिव करण जे लाइ असांखे एक्टिविटीज़ असां पंहिंजे ॿारनि खे पाण बि एक्टिविटीज़ उहा सेम शइ त असां डिफरेंट प्रोजेक्ट्स खे असां एतिरा बिज़ी थी विया आहियूं बणाए छॾियो आहे जो ॿारनि जे लाइ उहो प्रॉपर टाइम तव्हां बिल्कुलु मां चवंदी आहियां तमामु घणी ज़रूरी हूंदियूं आहिनि ॿी ॻाल्हि त जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन में चेक एंड बैलेंस हुअणु खपे जेकॾहिं स्कूल जे तरफ़ खां हिकिड़ो मैसेज वञे थो पेरेंट्स ते त बाबा तव्हां ॿार जे जेको तव्हां लंच बॉक्स मोकिलियो था उहो महिरबानी करे तव्हां हुन में जंक फूड ऐड न कयो ॿारनि खे थोरो थोरो ॿिन्हिनि जे तरफ़ खां हिकिड़ो हलंदो न बैलेंस वेसां त मुंहिंजे ख्याल सां ॿार थोरो सुठे तरीक़े सां हली सघे थो थियणु खपे जी 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 हा यूरोप कंट्रीज़ आहिनि उते उन्हनि जे स्कूल्स में बाक़ाइदा उन्हनि जा शेड्यूल्स ठहियल जी 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 मॉर्निंग में तव्हांखे ही शइ ॾिनी वेंदी 12 AM ते तव्हांखे ही शइ ॾिनी वेंदी सो मक़सदु चवण जो इहो त जेका नून जो टाइम हूंदो आहे उते उन्हनि खे अलॻि शइ ॾिनी वञे थी जूसिस ॾिना वञनि था असां वटि उहा शइ न आहे त हुननि जा बाक़ाइदा कैंटीन्स आहिनि जेके उन्हनि खे ॿारनि खे इहे शयूं प्रोवाइड फिनलैंड में हींअर सभ खां बहितर दुनिया में जेका एजुकेशन आहे उहा फिनलैंड में ॾिनी वञे पई तव्हां बिल्कुलु सही चओ पिया हर शइ प्रॉपर स्केजुअल सां हले थी असां वटि थोरो सिस्टम ई थोरो न पर बिल्कुलु असांजो उबतड़ हा असां सदियूं पोयां आहियूं 10 साल पोयां न आहियूं हज़ार सदियूं पोयां आहियूं मुंहिंजे घर में 10 सालनि ते अची विया न न ईअं बिल्कुलु बि न आहे तव्हां जे कॾहिं सो ये जेके मिसकलाप्स आहिनि इन्हनि खे हाणे फिल थियणु खपे ख़ैर वक़्तु तेज़ी सां तब्दील थिए पियो ऐं असांखे बि इन शइ खे प्रायोरिटी ॾियणु खपे तालीम खे प्रायोरिटी ॾियणु खपे ऐं असांखे अॻियां वधिणो आहे त मुंहिंजे ख़्याल सां इहे बहितर शयूं आहिनि अच्छा सदफ़ अव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन जुस्तजू फाउंडेशन नालो ॾाढो ख़ूबसूरत आहे जुस्तजू फाउंडेशन ऐं बेसिकली कीअं सिस्टम आहे छा सेटअप आहे जुस्तजू जो अच्छा जुस्तजू फाउंडेशन जेका आहे उहा हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे जीअं एनजीओज़ आहे ही बि सम्झो हिकिड़ी एनजीओज़ आहे हिन में जेको आहे असांजी कोशिशि आहे हींअर काफ़ी असांजा प्रोजेक्ट
हलन भी पिया, कुछ पाइपलाइंस में बि उहे बि असां अनाउंस कंदासीं। हिन में एनजीओस में त सिर्फ़ु ईअं ई आहे त असां चैरिटी ताईं वञूं पिया ऐं असां हिकिड़ो कंहिंजी सम्झो हिकिड़ो असां फिलाई मदद कई, पर मुंहिंजो जेको जुस्तजू जेको आहे मूं पंहिंजी लाइफ सां इलाही जुस्तजू करे मां हेसि ताईं आई आहियां। ऐं जुस्तजू फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां हींअर काफ़ी शयूं अनाउंस कयूं पिया ऐं कुझु मां अॼु बि अनाउंस कयां पई। त इन में जीअं हिकिड़ो हींअर असांजो प्रोजेक्ट अचण वारो आहे, उन में मूं ईअं कयो आहे त जेके सिलाई मशीन्स आहिनि उहे मां हींअर लिस्टिंग असांजी हले पई ऐं मां अॼु मैसेज ॾियां पई त जेके बि हिन में विलिंग आहिनि त पोइ उहे असांजे पेज आहे जुस्तजू फाउंडेशन जो, उन ते असांखे कॉन्टेक्ट करे था सघनि। त उन में जेतिरियूं बि असांजूं ख़वातीन आहिनि उन्हनि खे असां सिलाई मशीन, पर हू मैनुअल वारी कोन, मोटर वारी जेका आहे उहा मूं पाण इन जे करे जो मूं पंहिंजी हेल्थ खे मद्देनज़र रखे मूं इहो डिसीजन खयो त जिथे असांजी मशीन अगरि मिसाल 20 रुपीज़ जी आहे त उते सम्झो अगरि 5 रुपीज़ मां एड थी कयां त हिकिड़ी मोटर वारी आहे, हिकिड़ी सम्झो त नई टेक्नोलॉजी असां ख़वातीन खे ॾियूं पिया जंहिंमें हू घर वेठे पंहिंजी सिलाई कनि या जो जेको बि कनि, पर हू ईअं न सम्झनि त हीअ ख़ैरात आहे, सदको आहे या ज़कात आहे। छो जो असां वटि काफ़ी असांजा वाइट कॉलर अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जेके इहे शयूं डिज़र्व नथियूं कनि, सदके खे, ख़ैरात खे। त हीअ जेको मां हिकिड़ो कयां पई, ही सम्झो त मां उन्हनि खे सॼो प्रॉपर जेको आहे स्टिचिंग जो हिकिड़ो सेटअप ॾियां पई ऐं उन में हू मूंखे पर मंथ 500 रिटर्न कंदा। ठीकु आहे, 500 हू मूंखे रिटर्न कंदा त हुननि खे बि फील न थींदो त भई असांखे सिलाई मशीन या असांखे ही सॼो सेटअप जेको स्टिचिंग जो ॾिनो वियो आहे इहो शायदि असांखे फ्री में आहे ऐं उनखे मिसयूज़ कयो पियो वञे। असांजा काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन्हनि शयुनि खे मिसयूज़ कनि पिया। त मूं हिकिड़ो हींअर इंशाल्लाह विदिन 15 डेज़ जेको आहे असां अनाउंस कंदासीं लिस्ट, उन में असां उहो ख़वातीन खे मां ॾियां पई। ऐं उन खां अलावा जुस्तजू फाउंडेशन में असांजी ट्रीटमेंट सभ खां पहिरियां मां कैंसर पेशेंट जी ट्रीटमेंट करायां पई। उनमें कुझु साउथ सिटी हॉस्पिटल में आहिनि किन खे मां कीमोथेरेपी करायां पई, कुझु आगा खान में आहिनि जिन खे रेडिएशन या जेके जेतिरो बि जंहिं शइ खे अफोर्ड नथो करे सघे पोइ हू जॾहिं वेलफेयर में वञनि था त पोइ उते मुंहिंजा उन्हनि सां कॉन्टेक्ट आहिनि डॉक्टर्स सां, त उहो वरी उन्हनि खे मूंखे रेफर कंदा आहिनि त भई तव्हां जुस्तजू फाउंडेशन में कॉन्टेक्ट कयो। त कैंसर पेशेंट जी ट्रीटमेंट करायां पई। उन खां अलावा हीअ असांजे इंटीरियर में काफ़ी स्पेशल चाइल्ड आहिनि, उन्हनि ते मुंहिंजे हींअर घणो फोकस आहे। SOS हाउस जामशोरो बि मुंहिंजो इलाही उन्हनि सां तमामु घणी अटैचमेंट आहे, उन्हनि सां मुंहिंजो कमु हले पियो जुस्तजू फाउंडेशन जो। हींअर इनशाला उन्हनि सां फर्दर बि मां जेको आहे कुझु करण वारी आहियां। हैदराबाद में हिकिड़ो ॿियो बि सेंटर अथव, इंडिपेंडेंस लिविंग सेंटर आहे, उते बि स्पेशल ॿार ईंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजी नॉलेज में ज़रूरु हूंदो त तव्हांजी उन्हनि सां बि कोऑर्डिनेशन मुंहिंजे ख़्याल सां इलाही बहितर रहंदी। सो डिफरेंट प्रोग्राम्स जॾहिं बि थींदा आहिनि त वञणु थींदो आहे मुंहिंजो, ऐं मूंखे ॾाढो सुठो बि लॻंदो आहे त उहे फैमिलीज़ जेके ॿारनि खे बिल्कुलु बि कढणु मुनासिबु कोन सम्झंदियूं आहिनि, उहे बि इंडिपेंडेंस ILC में ॿारनि खे इंडिपेंडेंस लिविंग सेंटर में छॾींदियूं आहिनि फॉर देयर एक्टिविटीज़। ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां उन्हनि जो बि कमु हूंदो आहे, सुठियूं एक्टिविटीज़ आहिनि, ॿारनि खे पढ़ायो वञे थो। ऐं ॿी ॻाल्हि त IT जी फील्ड जे तरफ़ ॿारनि जो रुझान वधायो वञे पियो। सो इनशाला होप फॉर बेस्ट। ऐं उमेदु रखूं था त तव्हांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे जुस्तजू फाउंडेशन बहितर खां बहितर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदी। उन खां अलावा ॿियूं छा अपकमिंग जेके बि तव्हांजूं प्लानिंग्स आहिनि कुझु शेयर कंदव वधीक? अच्छा, ॿियो ताहिरा मां ॿुधाईंदसि त हींअर असांजो इवेंट हिते थियो हो 8th 9th ऐं 10th ऑगस्ट ते। उहो जेको आहे हर हुनर बाय जुस्तजू जे नाले सां आहे। त माना मां उहो ई ॿुधायां पई त जुस्तजू जेका आहे सम्झो हिकिड़ी अम्ब्रेला जे हेठां मां एतिरा गुलदस्ता रखिया आहिनि त जीअं माना ईअं, छो जो मूंखे काफ़ी जॾहिं मूं शुरू में इहो जुस्तजू फाउंडेशन जो मूं जीअं अप्लाई कयो त माण्हुनि मूंखे चयो भई तूं फंड्स लाइ पई करीं, छो पई करीं? मूं चयो हीअं। ऐं अच्छा, ॿियो बि मां ॿुधायां त हींअर ताईं मां कंहिंखां बि न डोनेशन वरिती आहे न मूं कंहिंखां फंड्स वरिता आहिनि। जेके मुंहिंजा बिज़नेसिस आहिनि उन्हनि मां ई जेका मुंहिंजी इनकम अचे पई उनखे मां यूटिलाइज़ कयां पई। माशाल्लाह मुंहिंजे
हस्बैंड जो कम आहे, फैमिली मुंहिंजी सपोर्टिव आहे, माशाल्लाह, त जी। ऑलरेडी घर त हले पियो, जी। पर जेको मुंहिंजे नाले सां बिज़नेसिस आहिनि या जेको बि, त उन मां ई मां हींअर ताईं कयां पई। ठीक। पर उहो ई मां चवंदसि त मां अकेली एतिरी शयुनि खे फेस न पई करे सघां। त हींअर जेको ही आहे हर हुनर बाय जुस्तजू फाउंडेशन, उनमें जेतिरियूं बि असांजे सिंध जूं, पूरे पाकिस्तान जो हींअर इहो इवेंट हुयो, डेलीगेशन्स आयूं, उनमें जर्मनी जी बि डेलीगेशन आई। मूं त सभिनि खे इन्विटेशन मोकिलिया हुया, पर जिन रेस्पॉन्ड कयो उहे जर्मनी वारा आया हुया, पूरी उन्हनि जी डेलीगेशन आई। त हींअर उहो बि असांजो रजिस्ट्रेशन प्रोसेस हले पियो। सही सही। त हर हुनर बाय जुस्तजू जेको आहे उनमें जेतिरियूं बि असांजूं फीमेल आहिनि या घर में कमु थियूं कनि, या हू पंहिंजो जेको बि प्रोडक्ट शोकेस करणु, छो जो वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ बाय उहो हिकिड़ो बिज़नेस लेवल ते आहे। जी हाँ, जी हाँ। माना उनमें तव्हांजी रजिस्ट्रेशन आहे, तव्हांजो प्रोसेस आहे, जी हाँ। फीस आहे, रजिस्ट्रेशन आहे, उनखां पोइ तव्हांजो एक्टिविटीज़ आहिनि। माशाल्लाह उहो बि प्लेटफॉर्म असांजो हले पियो। हाँ, हाँ। पर ही हर हुनर बाय जुस्तजू जेको आहे उनमें मूं आर्टिज़न्स खे सिलेक्ट कयो। आर्टिज़न जेके असांजे ओवरऑल पाकिस्तान जा आहिनि, पर स्पेशली सिंध जा, जी। जंहिंमें मूं अहिड़ा अहिड़े ॻोठनि मां माण्हू खया आहिनि। इंशाल्लाह मां उहे बि जल्दी स्क्रीन ते आणींदमि। इंशाल्लाह। त तव्हां ॾिसंदव त छा हुननि जो कमु आहे, ऐं हुननि खां माण्हू माना ईअं सम्झो त 1000-1500 में हिकिड़ी शइ खणनि था, ऐं हो इंटरनेशनल लेवल ते हू लखनि में सेल पिया कनि। सही सही। ठीकु आहे, त हिकिड़ो मिडिल मैन जेको आहे उहो एतिरो कमाए पियो, ऐं मुंहिंजो आहे त मां, ऐं मिडिल मैन जो बि किरदारु ज़रूरी आहे विच में। मां ईअं नथी चवां त उहो बिल्कुलु ई ख़तमु थी वञे, पर जेकॾहिं ईअं मूं हिकिड़ी अगरि इनिशिएटिव वरितो आहे, मूं जहिड़ियूं काफ़ी आहिनि जेके कमु कनि पियूं, पर असां मिली करे अगरि इन शइ खे असां, जेके असांजा सिंध जा आर्टिज़न्स आहिनि, गुरबत ॾिसो, उन्हनि जे घर जा हालात ॾिसो, अगरि असां पंहिंजे थोरो अगरि टाइम ॾियण सां, या थोरो पंहिंजा जेतिरी असांजी PR इंटरनेशनल जी आहे, असां उन में अगरि उन्हनि खे प्रोमोट करे था सघूं, त हीअ हर हुनर बि मूं हिन में इंट्रोड्यूस करायो आहे। उन्हनि जा बि डॉक्यूमेंट्स वग़ैरह बि इंशाल्लाह अची वेंदा। त उन में बि मां सभिनि खे चवंदसि त तव्हां अचो, जेको जेको तव्हां कमु कयो पिया। इवन उन में त असां ब्यूटिशियन बि रखिया आहिनि। सही सही। मां अदी ज़ारा साहब वरी हिन बारे में पोइ ॻाल्हाईंदसि, छो जो हींअर जेको हिते इवेंट थियो त उन में असां वटि ब्यूटिशियन बि आया, ऐं उन्हनि लाइव उते फेशियल मूं पाण बि करायो। एॾी मां थकियल हुयमि त मूं पाण बि थोरो इवेंट खे बि इंजॉय कयो आहे। उहे फैसिलिटीज़ जेतिरियूं हुयूं मूं अवेल कयूं। हुननि जी बि दिलि ख़ुशि पई थिए त भई मैम असांजो एॾो ख़्यालु पई रखे। त ज़ाहिर जेतिरो तव्हांजो बिहेवियर, तव्हां जेतिरो हिकिड़ो फ्रेंडली इन्वायरमेंट पंहिंजे बिज़नेस में, पंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन में या फाउंडेशन में रखंदव, ओतिरो ई तव्हां जेको आहे उन्हनि माण्हुनि सां हली था सघो। बिल्कुलु बिल्कुलु। त जुस्तजू में इलाही शयूं आहिनि ताहिरा, ऐं मूंखे तव्हां सभिनीनि जो इन में सपोर्ट खपे, साथ खपे। पाण सभु जुस्तजू मुंहिंजी न आहे, तव्हां सभिनीनि जी आहे, असां सभिनीनि जी आहे। सभु मिली करे इन में मां चाहियां थी असां हलूं, ऐं अलाह मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे, ॾींदो इंशाल्लाह। पर मां चाहियां थी मां अहिड़ो हिकिड़ो सेटअप ठाहियां जंहिंमें अलाह मूंखे हयाती ॾींदो, पर मुंहिंजे वञण खां पोइ बि सभु इहो चवनि त भई जुस्तजू का हुई या का आहे जेका हले पई आहे, जंहिं ते एतिरा कम थियनि पिया। सही, किरदार हमेशा जिंदा रहंदा बिल्कुलु, उन जे लाइ मां अकेली नथी करे सघां जेसि ताईं मूंखे तव्हां सभिनि जी सपोर्ट न हूंदी। सदफ, मेहरान टेलीविजन, हाँ बिल्कुलु सही पिया चओ ज़ारा। मेहरान टेलीविजन जो हिकिड़ो सुठो रोल रहियो आहे। तव्हां फर्स्ट टाइम जॾहिं अदी शाहिदा हिते ई असांजे नंगण ते मौजूदु हुई, वुमेन बिज़नेस चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जी जॾहिं फर्स्ट टाइम स्क्रीन ते ॻाल्हि हली त उहो मेहरान टेलीविजन हुयो। ऐं ॾाढी ख़ुशी थी हुई जॾहिं रजिस्ट्रेशन थी वई हुई, ऐं जॾहिं मेंबर्स घणा असां जॾहिं माना सम्झो त असां इनिशिएटिव वरितो हुयो ऐं असां सोचियो हुयो त असांजो फर्स्ट इवेंट तव्हां ई करायो। उन खां पोइ असांजा 3-4 इवेंट्स थिया, एसि ताईं जो असां फाइनल लाइसेंस बि असां तव्हांखे अची हिते ई असां ॾेखारियो, बिल्कुलु हिते ई अनाउंस कयो। मां मेहरान टीवी खे बि थैंक यू कंदमि, उन्हनि हर वक़्तु असांखे सपोर्ट कई आहे। उन्हनि जी सपोर्ट सां ई असां सां अहिड़ा माण्हू कनेक्ट थिया आहिनि, जंहिंजे करे अॼु तव्हांजे अॻियां ॾिसो केतिरियूं शयूं आहिनि जेके असांजी पूरी टीम तव्हांखे अची ॿुधाए पई। असां इहा पंहिंजी कामयाबी सम्झूं था, ऐं असां चाहींदासीं त बहितर खां बहितर असांजी इन सोसाइटी में कमु थींदो रहे। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ब्रेक की तरफ़ वधूं पिया, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।